जेकी स्टोर थियल किचन में हुई सफ़ा कंडीशन लो कंडीशन हुई जेको किचन वग़ैरह रखियल हुई मीट वग़ैरह इहो 4-5 ॾींहंनि जो स्टोर थियल हुयो। ॿियो हुन खां पोइ जेके बि हिन कमु कंदा पिया विथआउट हेयर नेट हुनखे हेयर नेट कंहिं बि पातल न हुई। हुन खां पोइ जेकी हिन जी कंडीशन आहे नेशनल रोड ते हिन जो होटल आहे को बि मैनेजमेंट हिन जो सही न आहे। उन खां पोइ न हिनखे रिक्वायरमेंट असां वटि इनकम्पलीट आहिनि न लाइसेंस आहे सिटी फूड अथॉरिटी जो ऐं रीफ हिन में फ्रिज में न बिजली आहे न सोलर जो सिस्टम आहे। सिर्फ़ु ही बर्फ़ ते आईसी ते स्टोर करे थो पियो जंहिंजे करे असांजी सिहत जे लाइ इफेक्ट थो पए किडनी ते इफेक्ट पए थो लेयर ते इफेक्ट थो पए असांजे माना सही तरीक़े हिन जो इन हाजन खे इफेक्ट आहे जेको असांजी किडनी ते असर थो पए। अच्छा पोइ तव्हां उन खिलाफ़ कहिड़ी हिन महिल कार्रवाई कई असां हिनखे पेनल्टी इशू कई आहे जेके हिनखे अहसासु थिए त ॿीहर इहे शयूं सही तरीक़े सां रखे न अगरि इहा जे अॻिते भली न सही थी त उन छा थींदो छो त तव्हां पहिरियां बि कंडियारे में कार्रवाइयूं कयूं आहिनि जिते अञा ताईं इहा साॻी सूरत हाल आहे उन्हनि तव्हां वटि 5000 जो चालान पेड करे वरी उहो साॻी सूरत हिते बि इहो कमु थींदो तव्हां छा कंदो? इंशाल्लाह हिननि खे जीअं अगरि सही में इम्प्रूवमेंट न आई त